जी बिल्कुल रोशनी सिंध में प्राइमरी तालीम जी बहितरी लाइ नई प्राइमरी कैंडर जो सिफारिशूं तैयार कई वियो आहिनि। उन्हनि सिफारिशुनि में 17 ग्रेड जे हेड मास्टर ऐं चीफ प्राइमरी उस्ताद लाइ क्वालिफिकेशन जेका आहे MA ऐं MAd ऐं BA हेड मास्टर जी जेका आहे उहा बराबर जेका आहे उहा करार ॾिनी वेंदी ऐं 14 ग्रेड जे PhD जे मुक़ररी लाइ जेके सिफारिशूं कयूं वियूं आहिनि त BA सेकेंड क्लास में जंहिंजी उमिरि 21 खां 30 साल हुअण जेका आहे उहा ज़रूरी हूंदी ऐं जॾहिं त सीनियर प्राइमरी स्कूल टीचर लाइ BA ऐं BEd सां PhD जो 3 सालनि जो जेको तजुर्बो आहे उहो जेको आहे सो लाज़िम हूंदो। जॾहिं त चीफ हेड मास्टर प्राइमरी जे मुक़ररी लाइ MA ऐं MAd सीनियरिटी जे बुनियाद ते प्रोमोशन जेकी आहिनि उहे ज़रूरी हुजनि। तालीम खाते पारां सिफारिशूं तयार आहिनि। जल्द जेको आहे हिन सिफारिशुनि जी मंज़ूरी जा जेके आहिनि उहे इम्कान आहिनि। तालीम खाते पारां उस्ताद तंज़ीमुनि ऐं उस्तादनि खे एतमाद में वठी नए प्राइमरी कैडर जी रिक्रूटमेंट रूल्स वारो जेको नोटिफिकेशन जारी कयो वेंदो।